तालीम हासिल करते मजबूर आहिन। कच्चे वारे इलाकन फेज़ मोहम्मद नारेजो में कायम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हिन जदीद दौर में बुनियादी सहूलतुन का महरूम बनियल है। स्कूल की इमारत मुकम्मल तौर ते ज़बू हाल बणजी वई है। इमारत की छत ऐं भितुन में सोराख थी विया आहिनि, जड॒हिं त स्कूल के न दर ऐं नई दरियूं आहिनि। स्कूल में 200 खां वधीक शागिर्दनि लाइ रुगो 2 उस्ताद मुक़रर थियल आहिनि। स्कूल में फर्नीचर भी न हुअण करे ॿार पट ते वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि इम्तियाज़ हुसैन नारेजो, मोहम्मद बचल नारेजो, एहसान नारेजो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालीम खाते जे अमलदारनि जी लापरवाही सबबि प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे, जड॒हिं त 1975 में स्कूल जी इमारत तामीर थियण बाद हिन वक़्त ताईं मरम्मत न थी आहे। ॻोठाणनि तालीम वारे सूबाई वज़ीर, सेक्रेटरी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त स्कूल जी इमारत खे नई सिर तामीर कराए फर्नीचर ऐं उस्तादनि जी खोट ख़तम करे ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे।